अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे विन न्यूज़ एंड ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। मेयर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल्ला कमरानी। मेयर ॻोठ सूमर कमरानी में स्कूल जूं बुनियादी सहूलियतूं नामुकमल ॿारड़ा ज़मीन ते वेही तालीम हासिल करण में मजबूर आहिनि। तालका मेयर ज़िला दादू जे ॻोठ सूमर कमरानी में सरकारी स्कूल जी इमारत इंतहाई ज़बूर हुजण जे करे जॾहिं त स्कूल में फर्नीचर जी सख़्त खोट सबबि ॿारड़ा ज़मीन ते वेही तालीम हासिल करण में मजबूर आहिनि। स्कूल जी छत ऐं दीवारुनि में दरारूं पवण सबबि कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश थी सघे थो। बरसात दौरान कमरनि में पाणी दाख़िल थियण करे तालीम सरगर्मियूं सख्त मुतासिर थी रहियूं आहिनि। ॻोठाणनि वालिदैन शागिर्दनि तालीम खाते जे इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत फौरी तौर ते मरम्मत कराई वञे। फर्नीचर समेत बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि जीअं त ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणिजी सघे। अलावा अमलदारनि खां वसील जो अपील कयूं था त जॾहिं जल्द अज जल्द बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि, ॿिए सूरत में असांजो एहतजाज वसी कयो वेंदो ऐं तालीम जहिड़े अहम शोबे खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका मेयर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल्ला कमरानी।